सोशल वर्कर इताद जिला बदीन ऐं तलका टंडोबागो जी टीम तरफां टंडोबागो बदीन रोड वाणाई मोरी ते वाणाई मोरी पुल जी नए सिर तामीर लाइ एहतजाज, जंहिंमें सोशल वर्कर इताद सरवाण मोहम्मद सुमार मल्ला, सोशल वर्कर इताद अगवान असलम मल्ला, ज़िला सदर गुलाम हैदर बकारी, जनरल सेक्रेटरी साईं अब्दुल वाजिद समूह, खजानची अलण मल्ला ऐं तलका टंडोबागो जनरल सेक्रेटरी नूर अहमद बकारी एहतजाज कंदे चयो त हीउ पुल काफ़ी अरसे खां ज़बून हालीअ जो शिकार आहे, पर हितां जे MPA, MNA ऐं DC बदीन समेत सभु जा सभु ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। असां सोशल वर्कर इताद ज़िला बदीन जी पूरी टीम इहो मुतालबो था कयूं त हिन पुल जो कमु हफ़्ते अंदरि स्टार्ट कयो वञे। ॿी सूरत में असां हितां जे रहवासियुनि ऐं इतिहाद जे दोस्तनि समेत DC बदीन जी ऑफिस अॻियां एहतजाज कंदासीं, उन खां पोइ MPA, MNAs ॾांहुं रुख कंदासीं। रिपोर्ट करे रहियो आहे सरफराज़ अली बकारी, टंडोबागो। वाणी ते जीअं त ही तव्हांखे ॿुधाईंदो हलां केतिरनि सालनि खां जेका मोरी ज़बूनात है ऐं अॼु जेका सोशल वर्कर इताद ज़िला बदीन जी टीम सर सुमार साहब सर असलम ऐं साईं वाजिद साहब जेको आहे उहो अची करे वञे त पूरे डिस्ट्रिक्ट में शरबत राजा जो दौर पियो वञे। पोइ बि असांजो बुनियादी मसइलो असांजे हुकुमरान हल न कयो आहे। हीअ तव्हांजी जेका मोरी आहे हिनखे काफ़ी टाइम गुज़री चुको आहे, जेका हंधा हंधा टुटल आहे, केॾी महिल को हादसो थी सघे थो, हिन खां अॻु में बि हादसा थिया आहिनि। असांजी टीम हितां गुज़र कयो त असांखे ॾाढो अफ़सोस थियो ऐं ॾाढो ॾुख थियो त छा हिन एरिया में माण्हू इंसान नथा रहनि छा, असांजे हुकुमराननि खे हीउ हेॾो वॾो मोरी जो खाल नज़र नथो अचे, छा हिन में को माण्हू मरंदो पोइ असांजा हुकुमरान ईंदा। महिरबानी करे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचो, जागो, सुजाग थियो, रुगो इन नारनि ते भत ते न हलो, सुजाग थियो। जॾहिं तव्हां सुजाग थींदा, तव्हां मुतहिद थींदा त तव्हांजा बिल्कुलु मसइला हल थींदा। जॾहिं हिन मोरी जी बजट मंज़ूर थी वई आहे त हाणे कमीशन ते असांजे हिन रोड जे कमु स्टार्ट करायो वञे। ॿी सूरत में समूरा माण्हू एहतजाज करे DC ऑफिस जो रुख कंदा, इन्हनि MPA, इन्हनि MNAs जी ऑफिस में रुख कंदा ऐं इंशाअल्लाह ताला कमु जेको आहे उहो जल्दी स्टार्ट थींदो। जेकॾहिं न थियो त हीउ तव्हां ऐं असां समूरा रोडनि ते हूंदासीं, एहतजाजनि में हूंदासीं। सभिनी दोस्तनि खे महिरबानी। सोशल वर्कर इताद जी असांजी टीम आहे, बकारी साहब असांजो सदर आहे ऐं असांखे एहतजाज रिकॉर्ड करायूं पिया त हितां जा हुकुमरान जेके बोड़ा अंधा गूंगा थी विया आहिनि, उन्हनि जी अखि खुले, हिन जे करे तव्हांखे सभिनी खे असां तकलीफ़ ॾिनी आहे त अचो पंहिंजे हक़नि लाइ पाण बीहंदासीं। जेकॾहिं पाण न बीठासीं, पाण आवाज़ न उथियारियोसीं त सुभाणे असांजा ॿार जेके हितां किरंदा, वञी ॿुॾी मरंदा। उन खां बहितर आहे बाबा ज़िंदा थी मरूं न, ॿुॾी मरण खां बहितर आहे त रड़ियूं करे मरूं, ॿुॾी मरण खां बहितर आहे त पंहिंजे हक़नि लाइ पाण रड़ियूं करियूं। सो सोशल वर्कर इताद जे अॻुवान ऐं सुमार मल्ला खे गुज़ारिश कंदे पाण पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार, ॾुखनि जो इज़हार करे त असांजा हुकुमरान जेके आहिनि बोड़ा आहिनि। असांजे हिन रोड जे कमु स्टार्ट करायो वञे। ॿी सूरत में समूरा माण्हू एहतजाज करे DC ऑफिस जो रुख कंदा, इन्हनि MPA, इन्हनि MNAs जी ऑफिस में रुख कंदा ऐं इंशाअल्लाह ताला कमु जेको आहे उहो जल्दी स्टार्ट थींदो। जेकॾहिं न थियो त हीउ तव्हां ऐं असां समूरा रोडनि ते हूंदासीं, एहतजाजनि में हूंदासीं। सभिनी दोस्तनि खे महिरबानी। रक्षण वारनि खे छा घुर्जे?